अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा रहियूं। कंडियारो में बदामनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। बदामनी वधी वञण करे शहरी परेशान थी विया आहिनि, पर पुलिस अगोर निंड में सुतल आहे। 2 ॾींहं अॻु क़ौमी शाहरा ते शाहीन पंप वेझो नामालूम हथियारबंदनि पारां शहरी वसीम सरगाणी खां फुर थियल मोटरसाइकिल, रोक रक़म ऐं मोबाइल फोन वापसि न थियण ऐं शहर में वधी वियल बदमनी ख़िलाफ़ सरगाणी बिरादरी जे माण्हुनि ऐं शहरियुनि पारां राशिद सरगाणी, मेहताब सरगाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी वई। शहर जो गश्त करण बाद शहर जे स्टार चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौके ते एहतिजाज कंदड़नि चयो त कंडियारो शहर में बदमनी चोट चढ़ी वई आहे। ॾुआरी शहर मां फुरूं करे रहिया आहिनि, पर पुलिस अगोर निंड में सुतल आहे। हिननि मुतालबो कयो आहे त बदमनी खे पंजो ॾेई शहरी वसीम सरगाणी जे फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।